जेसीं ताईं मरियम नवाज़ साहिबा जो पाणी जे मुतालिक़ बयानु आहे जे उहा उनखे मुस्तरद करे थी। मरियम नवाज़ जो पाणी कोन्हे, पंजाब जो पाणी कोन्हे, पाणी सिंध जो, पंजाब जो, बलोचिस्तान जो, ख़ैबर पख्तूनख्वा जो आहे। पाणीअ जो फ़ैसिले करण जो इख़्तियार बि कंहिं हिकिड़े सूबे खे कोन्हे। चारई फ़ैसिला गॾिजी वेही करे को फ़ैसिलो कंदा पाणीअ ते। इरसा कमेटी फ़ैसिलो कंदी, चइनी सूबनि जा नुमाइंदा फ़ैसिलो कंदा। न पैसो तव्हांजो आहे, न पाणी तव्हांजो आहे। पैसो अॼु बि 70% रेवेन्यू सिंध पई ॾे, सिंध जे रेवेन्यू ते सॼो मुल्क पलिजे पियो, पाणी बि सॼे मुल्क जो आहे। ऐं जेकॾहिं मरियम नवाज़ जे इन बयानी खे थोरी देरि जे लाइ क़बूल कयो वञे त पोइ हिंदुस्तान जे बयानीअ में ऐं मरियम नवाज़ जे बयानी में कोई फ़र्क़ु न रहंदो। लिहाज़ा न कल्ह कोई कालाबाग डैम ठाहे सघियो हो, न अॼु कोई ठाहींदो, न सुभाणे ठाहींदो। न कल्ह कंहिं पाणी ते कब्ज़ो कयो, न अॼु कोई कंदो, न सुभाणे कंहिंखे करणु ॾींदासीं। पाणी सिंध जे लाइ रेड लाइन आहे। सिंधी पाणीअ ते मुतालिक़ हर हद ताईं वञण लाइ तयारु आहिनि। सूबा मज़बूत, पाकिस्तान मज़बूत, सूबा कमज़ोर, पाकिस्तान कमज़ोर। मरियम नवाज़ जो इहो बयानु पाकिस्तान खे कमज़ोर करण जे मुताबिक़ आहे।